Assalamu alaikum everyone. I am Muhammad Sharif Ligari and you are watching Sindhi Knowledge Factory channel. Welcome back with a new video. अज असां अवां जी ख़िदमत में एक न्यू वीडियो सां हाज़िर आहियूं। इंशाल्लाह अॼु वारी हिन वीडियो में पाण GST ऐं PST जे मुतलिक़ ॻाल्हि ॿोल कंदासीं। मतिलबु त GST ऐं PST लाइ जेको असांखे IBS सखर वारनि सैंपल टेस्ट पेपर प्रोवाइड कयो हो, हाणे उन्ही में चेंजिंग कई वई आहे। उहा चेंजिंग कॾहिं कई वई आहे, उहा चेंजिंग कहिड़ी आहे, इन चेंजिंग जी आख़िरी तारीख़ कहिड़ी आहे, या वरी असां ईअं खणी चऊं त जेकॾहिं तव्हांखे न्यू सैंपल पेपर खपनि त उहे असां किथां डाउनलोड कंदासीं, उहो डाउनलोड करण जो तरीक़ेकार कहिड़ो आहे, इन सभिनी सवालनि जे मुतलिक़ असां हिकु क्लास ठाही आहे। हिन वीडियो में असां तव्हांखे इन सभिनी सवालनि जा जवाब ॾींदासीं त सैंपल टेस्ट पेपर जेको न्यू आयो आहे उहो कहिड़ो आहे, उन में कहिड़ी चेंजिंग आहे, ऐं इहो असांखे कॾहिं प्रोवाइड कयो वियो हो, ऐं इन जी आख़िरी तारीख़ कहिड़ी आहे, इन जे अंदरि जेको पैटर्न ॾिनो वियो आहे छा उहो पहिरीं वारे पैटर्न खां मुख़्तलिफ़ आहे या न। त हिन कंप्लीट वीडियो खे ॾिसण खां पहिरीं असांजी हिकु इल्तिमास आहे त जेकॾहिं तव्हां असांजे इन चैनल सिंधी नॉलेज फैक्ट्री ते नया महिमान आहियो त हींअर ई पंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं साथ ई बेल आइकन जे बटन ते क्लिक कयो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन मिली सघे। त ॻाल्हि स्टार्ट कंदा आहियूं GST ऐं PST जे सैंपल टेस्ट पेपर मुतलिक़। ॾिसो, जॾहिं असां सैंपल टेस्ट पेपर मुतलिक़ ॻाल्हि कयूं त IBS सखर वारनि असांखे जेको पहिरीं सैंपल टेस्ट पेपर प्रोवाइड कयो हो, उन में इन्हनि इहो ॿुधायो त ॾिसो तव्हांजा जेको आहे सो जनरल नॉलेज मां एतिरा सवाल ईंदा, इंग्लिश मां एतिरा सवाल ईंदा, मैथामेटिक में एतिरा सवाल ईंदा, या वरी सिंधी मां एतिरा सवाल ईंदा। इन मुतलिक़ उन्हनि हिकु पैटर्न ॾिनो हो ऐं उन जे हिसाब सां असां तयारी पाए कई। लेकिन हाणे जेको आहे सो गुज़िरियल महीने में मतिलबु 7 महीने में इहा चेंजिंग कयो वियो आहे, उन जो तरीक़ेकार ॿियो कयो वियो आहे। त हाणे इन्हनि इहो ॿुधायो आहे त फलाण सब्जेक्ट मां असां एतिरा सवाल ॾींदासीं। उहे कहिड़ा सवाल आहिनि ऐं उहे कहिड़ा सब्जेक्ट आहिनि जिन्हनि में केतिरी चेंजिंग कई वई आहे, उहो सभु ॾिसंदासीं। लेकिन पहिरीं असां तव्हांखे इन जो तरीक़ेकार ॿुधायूं था त ॾिसो, जेकॾहिं तव्हांखे इहो न्यू सैंपल टेस्ट पेपर खपे त उहो कीअं डाउनलोड करे सघिजे थो, ऐं इहा ॻाल्हि सची आहे या कूड़ी आहे, इहा ॻाल्हि किथे अनाउंसमेंट ॾिनी वई आहे इन ॻाल्हि जी, इन मुतलिक़ हाणे असां हिते ॻाल्हि कयूं था। ॾिसो, सभिनी खां पहिरीं जेकॾहिं तव्हांखे इहो न्यू IBS सखर वारनि जो सैंपल टेस्ट पेपर खपे, अव्हां पंहिंजे कंप्यूटर जो या वरी मोबाइल जो ब्राउज़र ओपन कयो। ब्राउज़र ओपन करण खां पोइ हिते तव्हांखे ही जेको लिंक ॾिनल आहे, इहा लिंक तव्हांखे लिखणी आहे। ठीकु आहे, जीअं इहो लिंक लिखियलु आहे, इहो सेम टू सेम तव्हांखे पंहिंजे ब्राउज़र में लिखणी आहे। तंहिंखां पोइ अव्हां इन ते क्लिक कजो। क्लिक करण खां पोइ हिते तव्हां ॾिसी सघो था अव्हां जे साम्हूं हिते हिकु इंटरफेस शो थियो आहे। जेकॾहिं तव्हां हिते फर्स्ट नंबर खे छॾियो ऐं ॿिए नंबर ते ॾिसंदव त हिते लिखियलु आहे सैंपल टेस्ट पेपर GST एंड PST। हिते ॾिसो, इन खे व्यू करण लाइ हिते लिखियलु आहे व्यू ऑल डॉक्यूमेंट्स। जेकॾहिं असां व्यू ऑल डॉक्यूमेंट्स ते क्लिक कंदासूं त हिकु न्यू विंडो ओपन थींदी। लेकिन उन खां पहिरीं असां तव्हांखे हिते शो करायूं। ॾिसो, लास्ट डेट इन जी आहे 31/12/2021। लेकिन इहो जेको न्यू सैंपल टेस्ट पेपर प्रोवाइड कयो वियो आहे, इहो कयो वियो आहे 23/7/2021 जी डेट ते। ठीकु आहे, इहो क्लियर थी वियो। त ॾिसो, इहा जेका न्यू अनाउंसमेंट आई आहे या वरी सैंपल टेस्ट पेपर न्यू आयो आहे, इहो असां वटि आयो आहे 23/7/2021 ते, ऐं इन जी जेका आख़िरी तारीख़ आहे उहा आहे 31/12/2021। ठीकु आहे, हाणे अगरि असां इन लाइ जेकॾहिं असांखे इहे न्यू डॉक्यूमेंट खपनि, या वरी असां ईअं चऊं त इहे न्यू सैंपल टेस्ट पेपर खपनि, त उन लाइ असां हिते व्यू ऑल डॉक्यूमेंट ते क्लिक कंदासीं। जॾहिं असां व्यू ऑल डॉक्यूमेंट ते क्लिक कंदासूं, तंहिंखां पोइ हिकु न्यू विंडो ओपन थींदो ऐं हिते लिखियलु हूंदो सैंपल पेपर जेको GST लाइ ऐं सैंपल पेपर PST लाइ। जेकॾहिं अव्हां इन ॿिन्ही जा खपनि त जंहिं बि हिक ते क्लिक कंदव, इहो क्लिक करण खां पोइ ऑटोमेटिक उहो अव्हांजो डाउनलोड थी वेंदो, जेको PDF जी सूरत में हूंदो। ठीकु आहे, हाणे इहो थी वई ॻाल्हि हिते डाउनलोडिंग जी, ऐं अव्हांखे असां इहो प्रूफ ॾेखारियो त इहा जेका अनाउंसमेंट आई आहे इहो बिल्कुलु IBS सखर वारनि जी वेबसाइट ते शो करायल आहे। ठीकु आहे, हाणे असां ॻाल्हि कंदासूं त इन में चेंजिंग कहिड़ी आंदी वई आहे। ॾिसो, जेकॾहिं तव्हां इहे डाउनलोड कंदव, डाउनलोड करण खां पोइ अव्हां जे साम्हूं हिन तरह ते इहो PDF ओपन थींदो ऐं उन जो फर्स्ट पेज ई कुझु हिन तरह ते हूंदो। हाणे ॾिसो, इन जी जेको हिते असां सैंपल टेस्ट पेपर GST जो ॾिसूं, GST में हिते हाणे असांखे जेको आहे 6 पार्ट ॾिना विया आहिनि। त अव्हां जी जेका टेस्ट हूंदी उहो 6 पार्ट्स में हूंदी। हाणे पहिरें पार्ट में असां खां 20 सवाल कया वेंदा।
ॿिए पार्ट में जेको आहे सो असांखां 10 सवाल कया वेंदा। मतिलबु त पहिरियों पार्ट आहे मदर लैंग्वेज जे मुतलिक़। मतिलबु त जेकॾहिं तव्हां सिंधी आहियो ऐं तव्हां पंहिंजो सिंधी सिलेक्ट कयो था त सिंधी मां 20 सवाल पुछा वेंदा। ऐं उन खां अलावा जेको पार्ट ॿियो आहे उन में सोशल स्टडी थी वई, करंट अफेयर थी वियो, जनरल नॉलेज थी वई, इस्लामिया थी वई, इथिक्स थी वई। इन 6 ही सब्जेक्ट्स खे मिलाए करे सिर्फ़ु 10 सवाल ॾिना वेंदा। ठीकु आहे। तंहिंखां पोइ असांजो जेको पार्ट 3 आहे, पार्ट 3 में आहे इंग्लिश। इंग्लिश मां असांखां 20 सवाल कया वेंदा, मतिलबु त 20 MCQs हूंदा। तंहिंखां पोइ चौथे नंबर ते आहे मैथामेटिक्स। मैथामेटिक्स में बि 20 MCQs ॾिना वेंदा। ऐं उन खां पोइ जेको नंबर 5 आहे, नंबर 5 ते असां वठा साइंस। ऐं साइंस मां बि असांखां 20 सवाल कया वेंदा। ऐं नंबर लास्ट 6हों पार्ट आहे, 6हें पार्ट मां असांखे कया वेंदा कंप्यूटर जा क्वेश्चन, जेके 10 हूंदा। ही सभई मिलाए करे टोटल 100 सवाल थियनि था। ऐं अव्हां जो पेपर 100 सवालनि जो हूंदो, मतिलबु त अव्हां जो जेको पेपर हूंदो उन में 100 MCQs हूंदा। ही आहे न्यू पैटर्न। न्यू पैटर्न जो तरीक़ेकार इहो ई आहे, ॾिसी वठो। ऐं बाक़ी जेको हेठि पैटर्न आहे, टेस्ट कीअं ईंदी उहो ऐं पहिरीं वारो बिल्कुलु सेम आहिनि। सिर्फ़ु इन्हनि छा कयो आहे, सब्जेक्ट्स मां सवालनि जी चेंजिंग कया ऐं ॿी का बि चेंजिंग नाहे कई। हाणे त जेकॾहिं तव्हां GST जी जाइ ते PhD कंदव तॾहिं बि उन जी जेका रिक्वायरमेंट आहे, या वरी असां ईअं खणी चऊं त जेको सब्जेक्ट्स मां जेतिरा मार्क वरिता विया आहिनि उहे बिल्कुलु सेम आहिनि। चलो हाणे असीं ॻाल्हि कयूं था, हीउ हुयो असांजो नयो सिलेबस। ठीकु आहे। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं जेको पुराणो सिलेबस हुयो, जेको पहिरीं असांखे सैम्पल टेस्ट पेपर ॾिनो वियो हो, उन में कहिड़ी शइ हुई। ऐं उन में ॾिसो सभिनी खां पहिरीं ॻाल्हि इहो आहे त उन में 5 पार्ट हुआ ऐं जेको हींअर ॾिनो वियो आहे इन में वरी 6 पार्ट आहिनि। ठीकु आहे। इन में छा हो, जेको मदर लैंग्वेज हुई इन मां 15 सवाल कया वेंदा, जॾहिं त हुते इन मां असांखां 20 सवाल कया वञनि पिया। तंहिंखां अलावा जेको असांजो पार्ट ॿियो आहे, जंहिंमें असांजो सोशल स्टडी अची वई, करंट अफेयर अची वियो, जनरल नॉलेज अची वियो, इस्लामियात, इथिक्स, या वरी जेको आहे सो करंट नॉलेज अची वियो। उन में जेको आहे सो 15 सवाल हुया। लेकिन हाणे जेको न्यू असांजो पेपर आयो उन में 10 सवाल हूंदा। ऐं इंग्लिश में असां वटि 20 हूंदा, मैथामेटिक्स ऐं जनरल साइंस में 25 हूंदा। ठीकु आहे। इहो आहे असांजो पुराणो पैटर्न। ठीकु आहे। जेको असां हींअर ॾिठो सो उहो असांजो नयो हो। हाणे अव्हां जेकॾहिं इहे ॿई डाउनलोड करणु चाहियो था त उन जो लिंक बि असां हेठि डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदासूं, जंहिं ते क्लिक करे इन जी जेको हीअ तव्हांजे साम्हूं PDF खुलियल आहे इहो अव्हां ॾिसी सघो था। ऐं अव्हांखे असां इहो ॿुधाइणु चाहियूं था त ॾिसो हीअ 23 तारीख़ ते अनाउंसमेंट आई हुई, लेकिन असां हींअर पिया ॿुधायूं इन जो बि कुझु रीज़न आहे, इन जो बि को कारण आहे। असां बिज़ी हुआसीं, लेकिन काफ़ी शागिर्दनि इहो ई रिक्वेस्ट कई त सर असांखे न्यू अपडेट जे मुतलिक़ ॿुधाईंदा रहो। ऐं तंहिंखां पोइ असां इहो वीडियो ठाही आहे। ऐं इनशाअल्लाह नेक्स्ट वीडियो में असां इहो ॿुधाईंदासूं त IBS अखर वारा इहो टेस्ट कॾहिं वठे रहिया आहिनि। उन मुतलिक़ असांजी अॻी वीडियो हूंदी ऐं उन में असां डिटेल में तव्हांखे इहो ॿुधाईंदासूं त इहा टेस्ट कॾहिं वरिती वेंदी, कीअं वरिती वेंदी, उन जो तरीक़ेकार कहिड़ो हूंदो, उहो सभु कंप्लीट उन वीडियो में ई पाण अव्हांखे ॿुधाईंदासूं। लेकिन फ़िलहालु अॼु वारी इहो वीडियो असां हिते ख़तमु कंदासीं। ऐं ख़तमु करण खां पहिरीं असां तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर इहो ई चवंदासूं, ॾिसो जेकॾहिं का ॻाल्हि सम्झ न पई अचे, का पॉइंट क्लियर न पई थिए त असांखे कमेंट करे ज़रूरु पुछा कजो। इनशाअल्लाह असां अव्हांजी रहनुमाई कंदासूं। त इन हिसाब सां अॼु वारी हिन क्लास खे हिते ख़तमु कंदासूं। इनशाअल्लाह हाणे असां नेक्स्ट वीडियो में मुलाक़ात कंदासूं। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान।